नादरी 6 दिसंबर ते ऐलानियल सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में सिजावल ज़िले में सरगर्मियूं जारी आहिनि। 6 दिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में शाहबंदर जे विच समंड में ॿेड़ियुनि ते हिकु मुनफ़रद सकाफ़ती रंगारंग महफ़िल रचाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारे शाइरनि जिन में शाइर अशरफ सुगड़, मोहम्मद तुफ़िल टेमड़ो, फ़रहान शाइर, मोहम्मद इस्माइल मेमण, मोहम्मद उमर जतोई समेत सूफ़ी रागिन शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत आहिनि। अॼु विच समंड में अची समंड ऐं ॿेटनि जो अखियुनि ॾिठो मुशाहिदो कयो आहे, जेके इंतिहाई दिलकश मंज़र आहिनि, जिते पूरी सिंध जी सूंहं समायल आहे। इन मौक़े ते हिकु सकाफ़ती ऐं राग जी महफ़िल पिणु रचाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारी गुलकारा गुलनाज़ लतीफ़ी, सूफ़ी रागी फ़कीर उस्मान ऐं ॿियनि जन्नतुल फ़िरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं सिंध मुंहिंजो बदन, सिंध मुंहिंजो गगन ऐं ॿिया क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। दिले विढ़े नथो जो सिंध ले कढ़े, सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे